नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असी ताके ठरी मिरवाह में खबर दींदा हूं तो SSP खैरपुर 15 मददगार पुलिस जो ठरी मिरवाह पुलिस थाणे ते इफ्तिताही तकरीब मुनक़द कई वई। इन मौके ते SSP खैरपुर 15 मददगार पुलिस जो इफ्तिताह कयो। शहरन पारां 15 मददगार पुलिस के 2 मोटरसाइकिलों तोहफे तो ॾिनियूं वियूं। तकरीब में सियासी समाजी शहरन ऐं सहाफ़िन शिरकत कई। इन मौके ते SSP खैरपुर सहाफ़िन सां ॻाल्हियूं कंदे चयो त तालका ठरी मिरवाह जे शहरन जी महिनत सां 15 मददगार पुलिस जो इफ्तिताह कयो आहे। 15 मददगार पुलिस शहरन जी एमरजेंसी फोन ते फौरी वाक़े वारे हंधि पहुची वेंदी। SSP खैरपुर ज़फर इकबाल मलिक चयो त पुलिस एहलकारन खे मां औलाद वांगुरु समझां थो। अगर कंहिं बि पुलिस एहलकार कंहिं गरीब सां नाजाइज़ी कंदो ऐं उन जी शिकायत मौसूल थींदी त कंहिं बि क़िस्म जी रियायत न कई वेंदी। हिन चयो त असां मंशियात खिलाफ़ तकरीबन कार्रवाई शुरू करे ॾिनी है। असां पंहिंजे तरफ़ां मुकमल कोशिश करे रहिया आहियूं जीअं मंशियात ते कंट्रोल करे सघूं। शहरी भी मिरवाह पुलिस सां भरपूर तावन कनि जीअं ॾोहनि ते ज़ाब्तो आणे सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।